नाज़रीन, रानीपुर जी पिरानी हवेली में ज़्यादती बाद क़त्ल कयल मासूम फातिमा फड़ो जे खून सां इंसाफ़ लाइ समूरी सिंध सरापा एहतजाज बणियल आहे। जमात इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ जी अॻवानी में सवे कारकुननि रानीपुर टूल प्लाज़ा ते रैली कढी दस्तगीर गेट ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते कारकुननि धरती टीवी सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। नाज़रीन, रानीपुर में दर्दनाक वाक़ियो पेश अचण खां पोइ समूरो मुल्क ॾुखारो आहे। फातिमा वाक़े खां पोइ समूरी सिंध में एहतजाज जारी आहिनि। अॼु जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ जी अॻवानी में सवे कारकुननि टूल प्लाज़ा खां दस्तगीर गेट ताईं रैली कढी, जिते मौजूद कारकुननि धरती सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां इंशाअल्लाह ओतिरे ताईं सुख जो साहु न खणंदासीं जेतिरे ताईं इन फातिमा न्याणी खे इंसाफ़ न मिलंदो। फातिमा फर्रो सां जेका इहा ज़ुल्म ऐं ज़्यादती रानीपुर जी हवेली में थी आहे, इन में सिंध जे शऊर त इंतिहाई बहितर अंदाज़ सां इन मज़लूम न्याणी जे केस खे जेको आहे सो खयो आहे। मोहतरम सिराजुल हक़ साहिबु पंहिंजो फातिमा फुरड़ो जे वारसनि वटि जेके आहिनि से पहुता आहिनि ऐं पूरी जमात इस्लामी जेका आहे उनखे मुतहरिक कयो अथऊं त फातिमा जी जेका बेदर्दाना अंदाज़ सां जेका शहादत थी आहे, उनजे खून खे लोढ़ण कतई तौर ते जेको आहे सो न ॾिबो। असद शाह जी इहा वॾी ज़्यादती कई आहे मासूम ॿारड़ी सां, त इन्हनि हवेलियुनि मां छिके करे इंशाअल्लाह इंसाफ़ वठबो ऐं उनजे लाइ पूरी आवाम गॾु थी आहे। इंशाअल्लाह असां हिते मौजूदु आहियूं ऐं उनजे लाइ कोशिशि बि कंदासीं, जिदोजहद बि कंदासीं ऐं उन ग़रीबनि जी सहकार कंदासीं ऐं हर मामले में उन्हनि सां गॾु हूंदासीं। हिननि जो चवणु हो त फातिमा क़त्ल केस में जेके बि किरदार आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे खेनि कानून जे कटड़े में आंदो वञे, जीअं न्याणी सां इंसाफ़ थी सघे। कैमरा टीम सां गॾु गुलशन चांद जो धरती टी न्यूज़ रानीपुर।